अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया आहियो शाहीन न्यूज़। हाणे पेश आहे जाती का आबुद हुसैन शाह जी ही रिपोर्ट। जाती लॻ ॻोठ उस्मान मल्ला प्राइमरी स्कूल ज़ेर ज़बूर हालत में छित जा छापरा करण रोज़ जो मामूल बणियल। स्कूल जा छापरा करण सबबि 2 मासूम शागिर्द शदीद ज़ख़्मी थी विया। ॻोठाणा ऐं शागिर्द शाहीन न्यूज़ सां वीचार कंदे टुटल बि असांजा बच्चा मोकिलियूं था पढ़ण लाइ, पर हिते मौत जो शिकार बनल आहे। ठीकु आहे, असीं चऊं था बच्चा त पढ़ंदा, पर असांखे इहे ख़बर न आहे बच्चा वापसि ईंदा की न। स्कूल मां जेको मुंहिंजे पुट जी उमिरि आहे 11 साल खां वठी 12 साल, उहो सख़्तु इन स्कूल में ज़ख़्मी थियो। तंहिंमें ते ग़रीब माण्हू असां हुन ॾाढो ख़र्चु करायोसीं। अॼु सुधी स्कूल वीरान आहे ऐं को बि बच्चो हुन में तालीम हासिलु करे नथो सघे। ख़ौफ़ छायल आहे, बच्चो हुन में अंदरि स्कूल में नथो वञे। महिरबानी करे अल्लाह अख़्तरनि खां असांजी घुर आहे त असांजा बच्चा गर्मी में पढ़ी रहिया आहिनि। बेयारो मददगार वेठल आहियूं, उन जी असांजी कई वञे। सभु तव्हां ॾिसी रहियो सामीन ते असांजे जेके ॿार मोहम्मद उस्मान मल्ला असां ॻोठाणा ॻाल्हायूं पिया। इहे ॿार असांजा गर्मीअ में जिन दीवार जे पासे में तइलीम हासिलु करे रहिया आहिनि ऐं इहे 2 शागिर्द सख़्तु ज़ख़्मी बि थिया आहिनि। ऐं को बि छोकिरो जेको आहे उहो डप खां हाणे अंदरि वञण लाइ तयारु न आहे। 2 हफ़्ता पहिरीं बि असांजो शागिर्द उते पढ़ी रहिया हुआ, उस्ताद साहब पढ़ाए रहियो हो। मथां चापोड़ा किरिया जंहिंमें 2 छोकिरा मुकमल ज़ख़्मी थिया। अञा बि उन्हनि खे साम्हूं ॾेखारे उन्हनि खे पटियूं ॿधियूं पयूं आहिनि। ऐं को बि छोकिरो हाणे अंदरि वञणु, हीअ बरसाति जी मौसम आहे, ख़ुदा न ख़ास्ता जेकॾहिं कुझु न कयो वियो त हीअ छित बाक़ाइदा सभिनी तां किरी सघे थी ऐं वॾो हिकिड़ो हादसो थी सघे थो। तंहिं करे वस वारनि खे असांजी अपील आहे त महिरबानी करे बराए महिरबानी कीअं बि करे असांजो इहो स्कूल असांखे ठाराए ॾे त असांखे स्कूल ठाराए ॾिनो वञे। असांजे स्कूल जी छित कमज़ोर थी वई आहे, असांजा ॿार तालीम पढ़ाए नथा सघनि। महिरबानी करे असांखे स्कूल ठाराए ॾिनो वञे। असांखे डब थिया, असां पथर मथां किरिया, असां राड़ियूं करे ॿार भॻा किरिया, असांजे मथां फाटियो, असां राड़ियूं करे ॿार निकिरी विया। स्कूल असांखे तक ठाराए ॾियो। हा, असांजी स्कूल टुटी आहे, असांखे ठाराए ॾियो। असां कार्ड में ठाहे लेकिन जेको हाणे स्कूल में अंदरि हलण जे लाइ तयारु बि कोन्हे। स्कूल सॼी छित जेकी आहे उहा क्रेक थी वई आहे। हिन जे लाइ असीं तइलीम खाते जे एला अमलदारनि ऐं हिते जे MPA ऐं MNA खे गुज़ारिश कंदासीं त असांजे प्राइमरी स्कूल मोहम्मद उस्मान मल्ला जी मरमत कराए वञे त जीअं ॿार